अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। पोइ जेकर असीं सिंधी 12 किताब पढ़ियोसीं, हींअर सिंधी पहिरियों किताब पढ़ी रहिया आहियूं, पहिरें क्लास लाइ। हाणे ही तव्हांजे साम्हूं आहे, अचो त इन जो सबक़ नंबर पहिरें खां शुरूआत कयूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक़ पहिरियों। गाफ़िय ज़ेर गी ते ज़बर त गीत, हिते ज़बर अचणु घुरिजे। धाल ज़बर ध, अणूण ये ज़ेर णी, धाल ज़बर ध, अणूण ये ज़ेर णी, अलिफ ज़बर अ, धणी अ, जीम अलिफ जा, धणी अजा, गाफ़ डाल ज़बर गड, जीम ये ज़ेर जी, गड जी, गे अलिफ गा, ये वाव नून पेश यूं, गायूं, गीत धणीअ जा, गड जी, गायूं। हे साॻियो ई आहे। अचो हितां पढ़ूं। जीम वाव जो, थे वाव थो, जो थो, थे ज़बर थ, दाल ज़ेर दे थदे, अड़े अलिफ ड़ा, थदेड़ा, मीम ये नून ज़ेर मी, हे नून ज़बर ह, मीह, वाव ज़बर व, सीन अलिफ सा, अलिफ ये ए, वसा ए, बे अलिफ बा, गैन नून ज़बर गन, बागन में, जीम वाव जो, बागन में जो, अलिफ नून ज़बर अम, बे ज़बर ब, अम्ब, पे ज़बर पच, अलिफ चा, अलिफ ये ए, पचाए, बागन में जो अम्ब पचाए, वाव ये वे, सीन ज़बर स, वेस, गाफ पेशो गो, लाम नून ज़बर लन, गुलन, खे, खे ये खे, वेस गुलन खे, जीमा जो, वेस गुलन खे जो, पे ज़बर पह, रे अलिफ रा, अल्फ ये ए, पहराए, वेस गुलन खे जो पहराए। अलिफ ज़बर अ, नून ज़बर न, अन्न भी थी सघे थो, अलिफ ज़बर अ, नून पेशो न, अन्न भी थी सघे थो। अन्न पचाए या अन्न पचाए, अन्न मिसाल माना जमव में आहे, सारिन जो अनो जेको आहे कणक थी वई, मकई थी वई, या खोड़ सारा अन्न हूंदा आहिनि। अन्न पचाए, पे ज़बर पचे, अलिफ चा, अल्फ ये पचाए, अन्न पचाए या अन्न पचाए, गाफ अलिफ गा, हे ज़बर गाह, अलिफ पेश ओ, पे अलिफ पा, अलिफ ये ए, उपाए, गाह उपाए, ऐन रे ज़बर अर, शीन ज़बर श, अर्श में, जीमा जो, अर्श में जो, ते अलिफ ता, रे अलिफ रा, तारा, टे मीम ज़ेर टिम, काफ अलिफ का, अलिफ ये ए, टिमकाए, अर्श में जो तारा टिमकाए, ते नून ज़बर त, हे नून ज़ेर हैं, त हैं, मीम अलिफ मा, लाम ज़ेर लिक, काफ ज़बर क, मालिक, खे ये खे, मालिक खे, सीन ज़बर सब, हे पेश हो सबो, सीन अलिफ सा, रे अलिफ रा, हे ज़ेर हे, सारा हे, ये वाव नून पेश यूं, हिते पेश अचणु घुरिजे, ये वाव नून पेश यूं, साराहियूं, गाफ़िय ज़ेर तैं मालिक खे सभु साराहियूं, गाफ़िय ज़ेर गीत ज़बर त गीत, धाल ज़बर धणूणीअ ज़ेर णी, अलिफ ज़बर अ, धणी अ, जीम अलिफ जा, धणीअ जा, गाफ़ डाल ज़बर गड, जीमीअ ज़ेर जी, हिते ज़ेर अचणु घुरिजे, गड जी, गीत धणीअ जा, गड जी, हिते ज़बर बि हुजणु घुरिजे हा, गाफ़ डाल ज़बर गड, जीमीअ ज़ेर जी, गड जी, गे अलिफ गा, ये वाव नून पेश यूं, गायूं, गीत धणीअ जा, गड जी, गायूं। किशन चंद बेवस उन जी हीअ जेको आहे शाइरी आहे। हाणे अचो त सबक़ नंबर ॿियो पढ़ी वठूं। सबक़ ॿियो। अल्लाह साईं। अचो अल्लाह पाक जो इस्म खे हिजे कंदासीं। हिते ज़बर हूंदी, जॾहिं बि अल्लाह जो इस्म ईंदो त उनखे सम्झो अलिफ खे ज़बर आहे, अलिफ अलिफ लाम ज़बर, न त अरबी में पढ़बो त हमज़ा लाम ज़बर, अल लाम खड़ी ज़बर ला, हे पेशो हो, अल्लाह हो, हे ज़ेर हे, का पेशो को, हिको अलिफ मद आ, हे ये हे आहे, अल्लाह हो हिको आहे, अलिफ ज़बर सीन अलिफ नून सां, असां, हिते ज़बर आहे, असां खे ये खे, असां खे, अल्लाह, सीन अलिफ सा, अलिफ ये नून ज़ेर ई, हिते ज़ेर आहे, अलिफ ये नून ज़ेर ई, अलिफ ज़बर अ, सा ईअं, हे आम तौर ते असां चवंदा आहियूं साईं, साईं न, सा ईअं, सा ई अ, सा ई अ, पे ये पे, दाल अलिफ दा, पैदा, काफ ज़बर क, ये वायो कयो, अलिफ मद आ, हे ये हे आहे, अल्लाह साईं पैदा कयो आहे, हे वाव पेश हू, हे रे ज़बर हर, हे नून ज़बर हन, दाल ज़ेर दे हंदे, हिते ज़बर हे खे, हे नून ज़बर हन, दाल ज़ेर दे हंदे, हे अलिफ हा, ज़ाद पेशो ज़ो, रे पेशो रो, हाज़ुर, अलिफ मद आ, हे ये हे आहे, हर हंद हाज़ुर आहे, ज़े ज़बर ज़, मीम ये ज़ेर मी, नून ज़बर न, ज़मीन, ऐं अलिफ मद आ, सीन ज़ेर से, मीम अलिफ मा, नून पेशो नो, आसमानो या आसमान, ज़मीन
ऐं आसमान हिते ज़बर बि ॾेई सघो था, पेश बि। हिकु जेकॾहिं चवणो आसमान त पोइ पेश ॾियो, घणा त पोइ ज़बर ॾियो। बे अलिफ पेश ओ नून ज़बर न उन जीम वाव जोड़े ज़ेरे ड़े ये अलिफ या जोड़ या अलिफ मद आ हे ज़ेरे हे नून ज़ेरे ने आ हे ने। ज़मीन ऐं आसमान बे उन जोड़िया आहे ने। सिन ज़ेरे से जीम पेशो जो सिजो, चेनून ज़बर चंड डाल पेशो डो चंड्रो ऐं ते अलिफ तारे अलिफ रा तारा बे हे पेशो हो नून ज़बर न हुन पे ये पे दाल अलिफ दा पैदा काफ ज़बर कई अलिफ या कया अलिफ मद आ हे ज़ेरे हे नून ज़ेरे ने आहे ने। ज़मीन ऐं आसमान बे उन जोड़िया आहिनि, सिजो चंड्रो ऐं तारा बे हुन पैदा कया आहे ने। हे वाव पेश हू अलिफ ज़बर अ सीन अलिफ सां असां खे ये खे असां खे रेवा रो ज़े ये ज़ी रोज़ी ज़े ये ज़ेर ज़ी रोज़ी रेवा रो ज़े ये ज़ेर ज़ी रोज़ी। रे ज़बर रसीन अलिफ सा अलिफ ये ए रसाए थे वाथो रसाए थो हू असां खे रोज़ी रसाए थो। दाल ज़बर दणूणी ए ज़ेरणी धणी सिन ज़बर स गेवा गो रेवा रो सगोरो मीम ज़बर म हे ज़ेरे हे रे ज़ेरे हिर बे अलिफ बा नून पेशो नो महिरबानो ऐं बे अलिफ बा झे अलिफ झा रेवारो बाजारो अलिफ मद आ हे ये हे आहे। धणी सगोरो महिरबानो ऐं बाजारो आहे। हे ज़बर वा अलिफ वा हवा पे अलिफ पा णूणी ए ज़ेरणी पाणी हिते ज़ेर अचे णूण ये ज़ेरणी पाणी ऐं रेवारो शिन ज़ेरे शे नूनी ए नी नून ये ज़ेरनी रोशनी। हे नून पेश हे पेश हो नून ज़बर न हुन पे ये पे दाल अलिफ दा पैदा काफ ज़बर कई अलिफ या कया अलिफ मदा हे ज़ेरे नून ज़ेरे ने आहिनि। हवा पाणी ऐं रोशनी हुन पैदा कया आहिनि। अलिफ ज़बर अ सीन ये नून ज़ेर सीन ये नून ज़ेर सी असीं अलिफ ज़बर अ सीन ये नून ज़ेर सी असीं। हे पेश हो नून ज़बर न हुन जीमी ए ज़ेर जी हुन जी ऐं ज़ेरे ए बे अलिफ बा दाल ज़बर द ते ज़बर त इबादत काफ ज़बर क रे ज़ेरे रे ये वाव नून पेश यूं हिते पेश आहे ये वाव नून पेश यूं करियूं थे अलिफ था करियूं था असीं हुन जी इबादत करियूं था। अलिफ ज़बर अ सीन ये नून ज़ेर सी असीं अलिफ पेश ओ नून ज़बर न उन खे अलिफ नून खां खां अलिफ ये ज़ेर ई खां ई मीम ज़बर म दाल ज़बर द दाल ज़बर द म द घे पेशो घो रे वाव नून पेश रूं घुरूं थे अलिफ था घुरूं था असीं उन खां ई मदद घुरूं था।